कुंड तक जिथे किथे जो खूबसूरत गुलदस्ते जी शामिल होंगे ज़िले ने डिवीज़न जा सदर जो कि इन खूबसूरत हाल में वेठल ज़िंदगी मुख़्तलिफ़ शोबन सां ताल्लुक़ रखंदड़ मुंहिंजा भाउर भेनरो अस्सलाम वालेकुम GSC अहिड़नि प्रोग्रामनि में आख़िरी मुक़ररीन जे लाइ पाबंदियूं बि हूंदियूं आहिनि मेज़बाननि जे तरफ़ां ऐं कुझु अख़लाक़ी पाबंदियूं पंहिंजे तरफ़ां बि हूंदियूं आहिनि जॾहिं ॿुधायो वञे थो त 2 वॻे खां असांजा भाउर ऐं भेनरूं वेठियूं आहिनि ऐं हींअर सांझी थी चुकी आहे त असांखे तक़रीरनि जी प्रैक्टिस जेका आहे उहा घटि करणु घुरिजे हुकुम आहे ऐं इंतिहाई मुख़्तसिर ॻाल्हाईंदुसि मूंखे सम्झ में नथो अचे त अॼु हाजी मोहम्मद अशरफ बिरोही जी अलविदाई पार्टी आहे या संदसि शादी जो काज लॻे त ईअं ई थो त अॼु घोट आहे ऐं सभु घोट करे मुखातिब थियनि था उन ई करे हिन घोट खे नए रूप जी मुबारक हूअं बि नौकिरी जेका आहे जंहिंखे अंग्रेज़नि या असांजा समाज ग़ुलामी जो नालो ॾिनो आहे माना नौकर आहिनि सरकार जा नौकर आहिनि अॼु उन नौकिरी उन ग़ुलामी मां आज़ादी जो ॾींहुं आहे उन आज़ादी जी मुबारक बाक़ी पंहिंजा एमॉल्यूमेंट्स वठण करण इहे सभु दुनिया में नंढड़ियूं ॻाल्हियूं आऊं वेठो ॾिसां पियो मूं हाजी खे चयो ख़ुशकिस्मत ऐं मौला अली जो कौल आहे त हिन दुनिया में उहो शाहूकार माण्हू आहे दौलतमंद माण्हू आहे जंहिंखे तमामु घणा सुठा मुख़लिस वफ़ादार साथी मिलिया हुजनि दोस्त त हुन करे दौलत जेका आहे सरमायो जेको आहे उहो अहिड़नि दोस्तनि मुख़लिस साथियुनि जे पैमाने ऐं मयार ते ऐं मिक़दार ते जेको आहे उहो कछो वेठो आहे न की दुनिया पैसो आहे मालियात आहे ई कुझु आहे साईं हाजी अशरफ ते जेकॾहिं दिलि खुली करे ॻाल्हाइजे अहिड़नि प्रोग्रामनि खां पोइ घटि मिले थो ऐं उनजे शख़्सियतुनि जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते असां रोशनी नथा विझी सघूं उनजे ख़ूबसूरत खिलण ते जंहिं लाइ राशिद चयो हुयो तूं खिलींदो त गुल टिड़ी था पवनि अहिड़ी ख़ूबसूरत मुल्क ते ॻाल्हायूं उनजो ख़ुशि शिकिल ऐं ख़ुशि अख़लाक़ी ते ॻाल्हायूं उनजे सभिनी माण्हुनि सां सीनो खोले ॿाहूं खोले भाकुर पाए इंतिहाई बाबो सां मिलण ऐं उनजे ज़ाती अख़लाक़ियात ते ॻाल्हायूं सभु आहे उनखां पोइ जॾहिं तनज़ीम ते के बि ॾुखिया वक़्त अचे त साबित क़दम थी बीहनि दोस्तनि खे गॾु खणनि ऐं मेड़े मुठ करण वारी अमल ते ॻाल्हाइनि खोड़ सारा पवंदा उन करे मां दौड़ जो जिथे एॾो तमामु वॾो प्रोग्राम कयो आहे त अॼु जेके शइ ते मुक़ररीन शरीक थिया उन्हनि खे प्लस जेके उनजा दोस्त न आया उन्हनि खे ॿियो ख़त लिखी उनजी शख़्सियत ते तव्हां उनजा तासिरात ऐं मज़मून कलेक्ट करे किताब छापाए इहो ई बहितरीनु तरीक़ो आहे छो त हिते ॻाल्हाइण ते त तमामु मुख़्तसिर मुदत जे अंदरि घणियूं शयूं नथियूं करे सघियूं शायदि आऊं शुरूआत करे उन ते आर्टिकल लिखी मोकिले ॾियां दोस्तनि खे त भले उहे सोशल मीडिया ते या ॿिए कंहिं ते हलाइनि ॿी ॻाल्हि दोस्तनि जेका ॻाल्हि कई वाक़ई का महफ़िल हुजे ऐं कंहिं नालनि जो ज़िक्र न हुजे ऐं नंढड़ी मुख़्तसिर तरीन ॻाल्हि कयां त सिंध जे अंदरि हिन क़िस्म जी जेका तहरीक हली आहे इहा अहिड़ी मुनफ़रिद तहरीक आहे कि सिंध जी सॼी तारीख़ में 5000 सालनि जी तारीख़ में या ईअं खणी चइजे त जेका तारीख़ आर्कियोलॉजी असांखे ॾिनी आहे उन जे आधार ते जेका सिंध जो असां मज़ाहिमत जो मुतालियो कयो आहे या उहा जॾहिं खां असांखे तहरीरी तारीख़ अकबरनि जे दौर खां मिली आहे तारीख़ उन जो जॾहिं असां मुतालियो करियूं था मज़ाहिमत जो या असांजे लोक अदब जे शाइरनि जो जेका हुननि क़ौमी अवामी मज़ाहिमत जो दर्श ॾिनो आहे ही तारीख़ उन्हनि सभिनी खां मुख़्तलिफ़ आहे ही तारीख़ जी अनोखी तारीख़ आहे जंहिंमें ज़िंदगी जे हर शोबे जे माण्हू उहो शागिर्द हुजे तालिब इल्म हुजे उहो आलिम हुजे उहो मौलवी हुजे उहो अलामा हुजे खुदरू तरीक़े सां जेका तहरीक हली आहे तव्हां ही कयो त ईद जे ॾींहंनि ते माण्हू मौलवी खे चवनि त साईं ख़ुतबो पोॾे या ख़ुतबे में कंहिं नालनि जे पाणी जे मामले ते ॻाल्हाए
जॾहिं ईद नमाज़ में नारा लॻनि मस्जिदूं इमाम बारगाह कलीसाऊं मंदर सभु कैनाल नामंज़ूर जे नारनि सां गूंजी उथनि हिन क़िस्म जी तारीख़ जंहिंमें कहिड़ी का तहरीक कहिड़ी मज़ामत न आहे जॾहिं ईद ते असांजूं न्याणियूं भेनरूं जेके फैशन ते पंहिंजे हथनि ते ख़ूबसूरत डिज़ाइन मेहंदी जूं कराईंदियूं आहिनि उहे पंहिंजे हथनि जे तिरनि ते लिखनि कैनाल नामंज़ूर हिन क़िस्म जी तारीख़ तव्हां न ॾिठी हूंदी जॾहिं शादीशुदा जोड़ा शादी थिए थो निकाह खां में मौलवी साहब खां तक़ाज़ा कनि त पहिरीं जेको आहे सो पाणी ते ख़ुतबो ॾे पहिरीं नारो हणाए हिते जेके शरीक वेठा आहिनि त कैनाल नामंज़ूर सिंधू जो दाड़ू नामंज़ूर पोइ जेको आहे निकाह जा इजाब असां क़बूल कंदासीं न त निकाह पढ़ण जी इजाज़त जॾहिं शादीशुदा जोड़ा हनीमून जे बजाए प्ले कार्ड खणी सिंधू दरिया जी पुल ते दादू मरू जी पुल ते बीह फोटो कढाए नारो हणनि त सिंधू दरिया ते दाड़ो नामंज़ूर कैनाल नामंज़ूर त हीअ तारीख़ जेका आहे उहा कंहिंजे रोकण जे बस जी ॻाल्हि ई आहे भले उहे 12 लख फूट हुजनि या जेको आहे 25 करोड़ सिंधी अवाम जे माण्हुनि जे ख़िलाफ़ उहा ताक़त हुजे उहा आवाज़ हुजे त हिन तहरीक खे पंहिंजी कामयाब मंज़िल ताईं पहुचण खां केर बि नथो रोके सघे इहो बिल्कुलु तारीख़ जो दर्स आहे उसूल आहे फितरत आहे जेका असां सम्झूं था उन करे उन में जेतिरो थी सघे पंहिंजो वधि में वधि पोरियो शामिलु कयो ख़ुदरू तरीक़े सां ॿारनि खे कहिड़ी ख़बर त ख़ुदरू तरीक़े सां बि माना जॾहिं बि जेको बि मौक़ो मिले जेकॾहिं कैनालनि ते असां न ॻाल्हायूं उन जी जेका मज़ामती नंढड़ी हिकिड़ी हिकु बि न खणूं त असांखे अॼु जी हीअ तारीख़ जेका आहे उहा मोबे वतन जी सफ़ में न पर रज़ारनि जी सफ़ में शामिलु कनि उन ई करे सिंध जे उस्तादनि अॻु बि कोशिशि कई आहे हाणे बि तव्हां उन्हनि खे ज़रूरु वरी बि इहा चवंदुसि त इन ई ते भले को मर्कज़ी सदर साहिब वेठो आहे को ऐलान करे अहिड़ो बि जंहिं ते सॼी सिंध मुतफ़िक़ तौर ते सिंध जा उस्ताद जेके आहिनि उहे तहरीक जो आगाज़ कनि मां हिकदमि फ़क़ीर तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां बाक़ी तनज़ीम तालीम जिदोजहद मामला मसइला इहे मां चवंदो आहियां त उहे स्टेज जा इशू न आहिनि उहे इदारनि जा इशू आहिनि स्टेज जेको आहे सो जोश ख़ताबत घुरंदो आहे ऐं हुन में जोश हूंदो आहे इदारा होश जा मुतक़ाज़ी हूंदा आहिनि तव्हांजी महिरबानी